पई आहे। SSP कश्मीर कंदकोट अमजद शेख जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी मारिजी वियो। फायरिंग जो सिलसिलो बि वक़्तन ब वक़्तन हलंदड़ आहे। कचे वारे इलाइक़े में 1 कलाक खां फायरिंग हलण सबबि इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल आहे। SSP जो चवणु आहे त 100 खां वधीक अहलकार ऑपरेशन में हिस्सो वठी रहिया आहिनि। सूरतहाल बाबति तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जो रिपोर्टर इमरान खोसरो खां। इमरान, कंदकोट जे कचे में अॼु ॿीहर ऑपरेशन कयो वियो आहे। ॾोहारियुनि ऐं पुलिस में मुक़ाबिलो बि थियो। जागीरानी टोले विच में मुक़ाबलो थियो आहे। ही मुक़ाबलो दुरानी महर जे कचे वारे इलाइक़े में हली रहियो आहे। पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में जदीद हथियारनि सां हिक ॿिए मथां फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। जॾहिं त 1 कलाक खां वधीक जो टाइम गुज़री चुको आहे। ही मुक़ाबलो हली रहियो आहे। पुलिस टीम जी GN जागीरानी टोले मथां रॉकेट लॉन्चर्स ऐं जदीद हथियारनि सां फायरिंग हले पई ऐं ॿिए तरफ़ ॾोहारी बि जदीद हथियार पुलिस मथां फायर करे रहिया आहिनि। धाड़ेलनि पारां पुलिस मथां जदीद हथियार फायरिंग सबबि जेको इलाइक़ो आहे उहो जंग जो मैदान बणिजी वियो आहे। जॾहिं इन सिलसिले में SSP कश्मीर कंदकोट अमजद हुसैन शेख जेको आहे चयो आहे त पुलिस ॾोहारी GN जागीरानी टोले जे ख़ात्मे लाइ बख़्तरबंद गाॾियूं APC चैन जदीद हथियार 100 खां मथे पुलिस एहलकार 20 पुलिस मोबाइलूं हिसो वठी रहिया आहिनि। हुन वधीक चयो त ताज़ो ई GN जागीरानी टोले बुज़दिलाने तरीक़े सां पुलिस एहलकार के शहीद कयो ऐं उनजो रत रायगान न वेंदो। ॾोहारियुनि खे निस्तो नाबूद करे वापसि मोटंदासीं। जॾहिं त SSP वधीक इहा दावा कई आहे त पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे, पर SSP या सिर्फ़ु दावा ई कई आहे। पर हिन वक़्त ताईं पुलिस पारां धाड़ेल जा के बि फुटेजिस मीडिया ताईं न आंदा आहिनि। जे इन हिसाब सां जेको आहे ही फ़िलहाल दावा ई रही सघिजे थी। ऐं SSP जो चवणु आहे त वधीक जेको आहे त पुलिस नफ़री तलब कई वई आहे ऐं ऑपरेशन जेको आहे त हले पियो। जी हमीर, अपडेट करण लाइ महिरबानी जी इमरान।